नसीराबाद नाजिया शागिर्द तंजीम निशात जमायत लमारी शरीफ 12 ज़िले कंबर शहदाद कोट जो साल 2024-25 जो पहिरियों मरकज़ी दौरो मरकज़ी सदर सुहेल अहमद जूनेजो जी सदारत हेठि थी गुज़रियो, जंहिंमें साल 2024-23 जी पुरानी बॉडी खे डिज़ॉल्व करे साल 2024-25 लाइ नई बॉडी जो ऐलान कयो वियो। इन मौके ते मरकज़ी जनरल सेक्रेटरी वकार अहमद कोरेजो, मरकज़ी फिनांस सेक्रेटरी गुलाम हुसैन जूनेजो, ज़िलो कंबर शहदाद कोट जे नई बॉडी खे हलफ खणायो। सदर अब्दुल रहमान जूनेजो, नायब सदर शाहिद अली चौंडियो, जनरल सेक्रेटरी गाजी खान जूनेजो, ज्वाइंट सेक्रेटरी शुएब अहमद जूनेजो, फिनांस सेक्रेटरी फज़ल करीम जूनेजो ऐं प्रेस सेक्रेटरी ज़फ़रुल्लाह जूनेजो मुंतख़िब थिया। इन मौके ते सदारती ख़िताब में मरकज़ी सदर सुहेल अहमद जूनेजो चयो त हमेशा समाज जे सुधारे में तंज़ीमुनि जो वॾो किरदारु रहियो आहे। नाजिया शागिर्द तंज़ीम निशात जमायत लमारी शरीफ शागिर्दनि जी तालीम ऐं फलाह बहबूद लाइ पंहिंजो पाण मल्हाए रही आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची